रहमान रहीम पाढ़ई जल जलालहू पाढ़ई जान जमाल पाढ़ई सूरत पिणीअ जी पाढ़ई हुस्न कमाल पाढ़ई पीर मुरीद थिए पाढ़ई पाण ख़याल सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम मुहर्रमुल हराम जो महीनो ऐं ही जेके ॾींहं हूंदा आहिनि तमामु घणा अक़ीदतमंदी जा ॾींहं हूंदा आहिनि। मुला हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्ह जिन जी छा ई ॻाल्हि कजे, उन्हनि जी हस्ती जी छा ई ॻाल्हि कजे, उन्हनि खे जेको लुआब आहे पहिरियों जेके पाण सिंधी में दुको चवंदा आहियूं उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी ज़ुबान सां ॾिनो। उहो वक़्तु जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर ईंदा हुया ऐं पंहिंजी नियाणी खे चवंदा हुया त इमाम हसन ऐं हुसैन खे मूं वटि मोकिलियो। उन्हनि खां पुछियो वियो त अव्हांखे सभ खां वधीक केरु प्यारो आहे? पाण चयाऊं त मूंखे हसन ऐं हुसैन तमामु घणा प्यारा आहिनि। उहा धरती जेका करबला जी ज़मीन आहे, जेका ततल वारी आहे, उनखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं पाण क़दम रखनि था त पाण ज़ारो क़तार रुना आहिनि, तमामु घणा रुना आहिनि। ऐं उन्हनि हस्तियुनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे, उन्हनि हस्तियुनि ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि सुठे अंदाज़ में ॻाल्हाए सघनि था, सो घणो टाइम नथा वठूं। मां चाहींदसि त उन्हनि जो असां तारुफ़ करायूं। ऐं प्रोग्राम सां नाज़रीन तावन बि मौजूदु आहे सोना यूरिया जो भरपूर साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। इन साथ सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदसि। पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि, एडवोकेट अब्दुल लतीफ़ शहर साहिबु पाण मौजूदु आहिनि, पाण ज़वार आहिनि ऐं उन्हनि जी तमामु घणी अक़ीदत मंदी रही आहे। पाण जॾहिं बि इन्हनि हस्तियुनि ते ॻाल्हाईंदा ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि। सर तव्हांखे भलीकार चवंदा, मूंखे तमामु सुठो लॻो आहे, मूंखे ख़ुशी थी आहे तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो। उनखां अलावा प्रोग्राम में अली फैज़ान मौजूदु आहे, पाण ज़वार आहे ऐं अली फैज़ान जी बि तमामु घणी अक़ीदत मंदी रही आहे। अली फैज़ान ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नोहा पढ़ंदो आहे, ज़िक्र ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कंदो आहे। तव्हांखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर, अॼु मुहर्रमुल हराम जे हवाले सां ई प्रोग्राम खे कंडक्ट कयूं पिया। अॼु जेको ॾींहुं आहे तमामु घणो अहम आहे। तारीख़ में हिन ॾींहं खे कीअं ॾिसो था? असल में तारीख़ में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी हिकिड़ी इनफ़रादी हैसियत रही आहे ऐं काइनात जो लीडर तस्वुरु कयो वेंदो आहे। हज़रत इमाम हुसैन काइनात जी उहा पर्सनैलिटी आहे जेको सोशल लीडर बि आहे, पॉलिटिकल लीडर बि आहे, रूहानी लीडर बि आहे ऐं वॉर स्ट्रेटेजिम बि आहे। ऐं मुहर्रमुल हराम महीने जो जीअं ई चंड ॾिसंदो आहे त जेके इनक़िलाबी शख़्सियतूं आहिनि उहे हुसैन खे पढ़णु शुरू कंदियूं आहिनि ऐं जेके रूहानी ख़्याल खां पाण खे मज़बूत करणु चाहींदा आहिनि उहे बि हुसैन खे पढ़णु चाहींदा आहिनि। जेके दीन इस्लाम खे सही माना में, हक़ीक़ी माना में परखणु चाहींदा आहिनि उहे बि हुसैन खे पढ़णु चाहींदा आहिनि। हुसैन काइनात जो उहो माण्हू आहे जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में घर में रही करे पंहिंजी हैसियत मनाई त उहो हुसैन हुयो। त करबला जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे ऐं तव्हां ॾिसंदव त माना करबला जी जेका जंग आहे उहा घण पासाई जंग आहे, हिकु पासाई जंग न आहे। उन में समाजी पहलू बि आहे, सियासी पहलू बि आहे, रूहानी पहलू बि आहे, मज़हबी पहलू बि आहे, उन सां गॾु जंगी पहलू बि आहे। पाण जेकॾहिं उनखे असेस कयूं ऐं उनखे वेही ॾिसूं हालात जे तनाज़ुर में त कंहिं जंग खटी त उन में लामहला जेके बि मुहक़िक़ आहिनि, मूरख आहिनि, जेके बि उलमाए हक़ आहिनि, उलमाए दीन आहिनि, उहे इहो ई चवंदा आहिनि त हुसैन जंग खटी। असां पुछंदासीं कीअं? सियासी तौर ते हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा मज़बूत ऐं मुनज़्ज़म थी उभरी करबला खां पोइ ऐं यज़ीद जेको आहे उहो पसपा थी वियो, छो जो हर तरफ़ यज़ीद जे ख़िलाफ़ रिवोल्ट थियणु लॻा, बग़ावतूं थियणु लॻियूं। मदीने में अब्दुल्ला इब्न ज़ुबैर हुयो, जनाब ज़ैद हुयो, अमीर मुख्तियार हुयो, त उहे सभु इन जे ख़िलाफ़ थिया। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि आहे, सुवालु थींदो आहे त भई यज़ीद जी सभिनीनि असहाबनि बैत कई। करबला इन शइ खे ज़ाहिर कयो त सभिनीनि असहाबनि बैत न कई। अलबत्ता उन्हनि खे, उन्हनि जे जान खे, माल खे, उन्हनि जे घरनि खे निशानो बणायो, जंहिंजे करे असहाब ख़ामोश थी वेठा। ऐं जीअं ई करबला अची वई त उहे सभु असहाब उन रिवोल्ट में शामिल थिया ऐं यज़ीद जे ख़िलाफ़ बग़ावत कयूं ऐं उन्हनि खे उन्हनि जी इलाही क़ीमत ॾियणी पई। यज़ीद जे पहिरें मतिलबु जेको दौरे हुकूमत आहे उन में करबला थी थिए,
ॿिए में मदीने में फुरमार थी थिए फुरलुट थी थिए सही, सही। ऐं टे में काबतुल्ला खे बाहि थी पई अचे ऐं रिलीजियसली जेको आहे हज़रत इमाम हुसैन माना सभिनीनि खां मथां नज़र आयो जेके मञनसि पिया त उहे त मञनि थी पिया जेके न पिया मञनसि उन्हनि बि हुनखे इमाम चवणु शुरू करे ॾिनो त जेकॾहिं को इमाम आहे क़यादत जो त उहो हुसैन आहे जेकॾहिं को इनकलाब जो इमाम आहे त उहो हुसैन आहे जेकॾहिं क़ुर जो हिन वक़्तु मुहाफ़िज़ आहे त उहो बि हुसैन आहे निमाज़ जो को मुहाफ़िज़ आहे त उहो बि हुसैन आहे अहिड़े तरीक़े सां मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा हिकिड़ी निर्वार ऐं मुनज़्ज़िम शख़्सियत थी गुज़री उन पंहिंजी फतह समाजी तौर ते कई समाज उन जे ख़िलाफ़ वियो पॉलिटिकली कयूं त पॉलिटिकल सिस्टम में सॼी अरब दुनिया यज़ीद जे ख़िलाफ़ थी बीह रही वार जी लिहाज़ सां हालांकि हुया 72 माण्हू पर फतह जिस्मानी तौर ते हुनखे ख़तमु करणु पर ख़तमु न करे सघिया अॼु बि ॾिसो करबला जो ज़िक्र थो अचे माण्हुनि जे अखियुनि में अक़ीदत थी उभरे असां करबला खे हिकु इनकलाब जी राह में ॾिसूं था पिया ऐं करबला खे हिकिड़ो इनकलाब जो उभरंदड़ ॾिसूं था पिया अच्छा सर हीअ त उहा ज़ात आहे जंहिंजे जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे जेतिरो ॻाल्हाइजे जेतिरो पढ़िजे घटि आहे इल्म में जेतिरो इज़ाफ़ो कजे उहो घटि आहे मां थोरो करबला जे हवाले सां बि तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदमि करबला उहा जॻह आहे जंहिंखे पाण जेकॾहिं दुनिया में वाहिद उहा जॻह ॾिसूं जेका वाक़ई में हर इंसानु जेको अचे थो वाक़ई में सबक़ु हासिलु करे थो उतां ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में सबक़ु हासिलु करे थो इन में कंहिं बि क़िस्म जी का बि शक शुबो न आहे ऐं उबहाम बि न आहे इहा बिल्कुलु हिकु हक़ीक़त आहे करबला जो ज़िक्र तज़किरो ख़ुदि सरदार दो आलम जी ज़ात मुक़द्दसा कयो तव्हां पुछंदो कीअं कि जेॾी महिल विलादत बासआदत जनाब हुसैन जी थिए थी ऐं हुसैन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे मुक़द्दस हथनि ते थो अचे सुभान अल्लाह तारीख़ लिखे थी त सरदार दो आलम जे अखियुनि में अश्क अचनि था ॻोढ़ा अचनि था पिया त जनाब फ़ातिमत ज़हरा माउ जी हैसियत में पुछे बाबा छा हुसैन सुहिणो न आहे सरदार फरमाइनि हा काइनात में हिन खां वधीक सुहिणो आहे ई कोन चई पोइ तव्हांजे अखियुनि में आंसू चई मूंखे हाणे वही इलाही आहे उन ॿुधायो त हीउ तव्हांजो शहज़ाद जेको आहे करबला जे मैदान में 3 ॾींहंनि जो उञो प्यासो मारियो वेंदो साइण फरमाए थी उनजो को हदफ़ को मक़सदु चई मक़सदु इहो हूंदो उन वक़्तु हिकु अहिड़ो दौरु अची चुको हूंदो जंहिं न तौहीद जी ॻाल्हि थी हूंदी न क़ुर जो खे फॉलो कयो वियो हूंदो न निमाज़ खे उन अंदाज़ में पढ़ियो वेंदो उन दौर में जॾहिं निमाज़ बि पढ़ंदा त सुम माज़ल्ला शराब पीपो पीअंदा पर इहो हुसैन हो जंहिं ॿुधायो त निमाज़ जा आदाब जुदा आहिनि तव्हांजी ज़िंदगी जा आदाब जुदा आहिनि त करबला हिकिड़ो इनकलाब जो उहिञाण आहे ऐं उनजो तारीफ़ 1.25 लख अंबिया कराईंदा आया केॾी महिल जनाब आदम खे प्यास थी लॻे केॾी महिल जनाब इस्माइल आहे मतिलबु जेके बि नबी आहिनि उन्हनि सभिनीनि जी वाबस्तगी जेका आहे उहा करबला सां रही आहे का न का उहिञाण माना करबला में छॾियो अथनि जॾहिं हुसैन पहुतो आहे त उन वक़्तु बि बनू असद कबीले जे माण्हुनि खे पाण घुरायो अथऊं त उन्हनि खे चयो त मां हिते क़याम करणु थो चाहियां त बनू असद कबीले हज़रत इमाम हुसैन खे चयो ऐं फर्ज़ंद रसूल हीअ जेका ज़मीन आहे कंहिं बि नबी खे या वसीअ नबी खे रास न आई आहे इन जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे ओतिरो जल्दी हिन ज़मीन मां हलिया वञो तारीख़ लिखे त हुसैन जे अखियुनि मां जेका सो अश्क आहिनि ऐं पाण पर मां छा कयां मुंहिंजो वाइदो आहे पंहिंजे नाना सां की दीन बचंदो त हिते बचंदो इन जे करे हिन ज़मीन खे मां आबाद करणु आयो आहियां इहा ज़मीन तव्हां मूंखे विकिणो यानी हुसैन अलैहिस्सलाम माना हिकिड़ा हक़ीक़त जा या ला जा पहलू जेके आहिनि उहे बि उते हुसैन छॾिया आहिनि माना हुसैन कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी पॉइंट न छॾणु चाहिए आहे जंहिंसां सुभाणे तारीख़ लिखे की हुसैन पराई ज़मीन ते आहे उहा हुसैन ज़मीन ख़रीद कई अथई ख़रीद करे उन ते पाण आबाद थिया आहिनि ऐं वरी हेबा कई अथनि बनू असद कबीले खे त मां मारियो वेंदुसि थी सघे त दफ़न कजो न तॾहिं बि जेको मुंहिंजो ज़ाहिर अचे उनखे 3 ॾींहं तव्हां महिमान रखिजो अॼु बि रवायत आहे त जॾहिं बि को ज़ाहिर वेंदो आहे त 3 ॾींहं करबला में रहंदो आहे सही उते क़याम कंदो आहे करबला हिकु दर्सगाह आहे बिल्कुलु अचे थो उहो ख़ाली हथ सवाल ई पैदा न आहे त उहो मोटी वञे अच्छा उते जी जेका सरज़मीन आहे उते वञणु जेको आहे उतां जो स्वभाव छा आहे तव्हां जॾहिं विया आहियो त तव्हां जूं फीलिंग्स कीअं रहियूं आहिनि करबला रूहानी तौर ते तमामु मुनज़्ज़िम सरज़मीन आहे तव्हां मदीने वञो ऐं करबला वञो तव्हां ॿिन्हिनि जॻहियुनि में मतिलबु जेको आहे न सेम फीलिंग्स हुजो ऐं सेम तरह सां तव्हां पाण खे महसूसु कंदो अलबत्ता करबला में मां जॾहिं वियुसि उन वक़्तु जनाब हुसैन जी ज़ियारत कईसीं
करबला खां पोइ वरी जनाब अब्बास जेको आहे रोज़ो अचे थो पियो। जनाब अब्बास जे रोज़े ते जंहिं महिल वियुसि त सभ खां पहिरियां जेको हुन दरवाज़े ते नाला लिखियल आहिनि, लिखियल हो या कमर बनी हाशिम। कमर बनी हाशिम सां मशहूरु आहे। उनखां पोइ ॿियो दरवाज़ो, उनखां पोइ टियों दरवाज़ो लेफ्ट साइड ते, उन ते लिखियल हो या कमर बनी ज़ुल अशीरा, मुंहिंजे पेरनि हेठो ज़मीन निकिरी वई। मौला हुसैन सां वफ़ा जो एॾो वॾो इनाम जो जनाब अब्बास खे कमर बनी ज़ुल अशीरा करे छॾियूं। हाणे ज़ुल अशीरा छा आहे? उहा पहिरीं दावत आहे जॾहिं सरदार दो आलम जी ज़ाते मुक़द्दसा ऐलान कयो त मां मुहम्मद आहियां, मां साहिब क़ुरान आहियां, मां आख़िरी नबी आहियां, मां तव्हांखे दर्स ॼाणायो। त अशीरा चइबो आहे मिटनि खे। त उहा बनू हाशिम जी पहिरीं दावत हुई, जंहिं दावत में हुन सभिनी पंहिंजनि चाइटनि भाइटनि सभिनी खे घुरायो ऐं सभिनीनि खे इहो प्रोग्राम ॾिनई। उहा दावत इनफ़रादी तौर ते, इज्तिमाही तौर ते, रूहानी तौर ते, सियासी तौर ते हिकु मुनज़्ज़िम हिकिड़ी वॾी दावत हुई, जंहिंमें तौहीद बि बयानु कयो वियो, रसूल जी रिसालत बि बयानु कई वई ऐं सच ऐं हक़ाइक़ ते मबनी हिकिड़ो दीन ॾिनो वियो जेको इंसान जे बहबूद ऐं इंसान जी बका जे लाइ। उन दावत जो जेको या कमर बनी ज़ुल अशीरा हुसैन कयो त जनाब अब्बास खे की। करबला जी सरज़मीन हूअं बि तव्हां उते वेंदो तव्हांखे लामहला जमल हुसैन जे रोज़े ते नज़र पवंदो, तव्हांखे क़ुर यादि ईंदो। हे उहो काइनात जो इंसानु आहे जंहिं नोके नेज़ा ते क़ुर पढ़ियो। तव्हां अॻिते वधंदो तव्हांखे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत जा नज़ारा नज़र ईंदा कि उहो हुसैन आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा जी गोद में पलंदो ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी दोश मुक़द्दसा ते सुवार थी मदीने जूं घिटियूं घुमंदो। ऐं मदीने में जेॾी महिल सरदार दो आलम जी ज़ाते मुक़द्दसा ज़ाते करीमा हलंदी त आशिक़ जेके आहिनि, रूहानी तौर ते मैच्योर इंसान जेके आहिनि, उहे चवनि था त जीअं ई सरदार दो आलम कदम रखंदो न, वरी ॿियो कदम खणंदो त जिथां कदम खॼंदो उहा ज़मीन मदीने जी तड़फंदी कि मुहम्मद कदम रखे त मां चुमां, सुभान अल्लाह, सरदार कदम रखे त मां चुमां। उन सरदार जा कदम तव्हां छा जो तज़किरो कयो वधंदा त जनाब ज़हरा जे घर ॾे वधंदा ऐं ज़हरा जे घर ॾे वेंदा त पहिरियों त सलाम कंदा अस्सलाम अलैकी या मअदिन रिसालत ऐं पोइ मुहम्मद तकाबली जाइज़ो न आहे को सुभाणे इहो क्वेश्चन पैदा करे त तूं तकाबल थो करे, तकाबली जाइज़ो न आहे। रूहानियत जी हिकिड़ी कैफ़ियत आहे, अजीब कैफ़ियत आहे। त उन में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते मुक़द्दसा जी दिलि तड़फंदी आहे हुसैन अचे त मां चुमां। हीअ माना अजीब आहे त करबला त ज़ाहिर करबला आहे ऐं करबला उहा आहे जेका तौहीद जा मनाज़िर बि ॾेखारे, सालत जा बि ॾेखारे, इमामत जा बि ॾेखारे, हक़ जा बि ॾेखारे, सच जी ॾेखारे। करबला उहा शइ आहे। हा बिल्कुलु तव्हां सही फरमायो। हक़ ऐं बातिल जी जेकॾहिं का निशानी आहे त करबला, जेकॾहिं हिनखे वाक़ई समेटिजे त हक़ ऐं बातिल जी जंग आहे त बि करबला आहे, हक़ ऐं बातिल जी निशानी आहे त बि करबला आहे, ऐं हक़ ऐं बातिल जी जेकॾहिं सुञाणप आहे त बि करबला आहे, ऐं हक़ ऐं बातिल खे जेकॾहिं तव्हां जुदा करे ॾिसंदो तॾहिं बि तव्हांखे करबला नज़र ईंदी। करबला नज़र ईंदी। बिल्कुलु सही। अच्छा, 7 मुहर्रम जेकॾहिं 7 मुहर्रम ते ख़ासि तौर ते ॻाल्हाइजे त अॼु जे ॾींहं ते उते कहिड़ी क़यामत बर्पा हुई? अॼु जे ॾींहं ते इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो सब्र, उन्हनि जे सब्र जी कहिड़ी ॻाल्हि कजे? हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जॾहिं पहिरीं मुहर्रमुल हराम ते करबला में पहुता, ज़ाहिर आहे ही बनू हाशिम जेको आहे न, अरब दुनिया जो सरदार घराणो आहे। जी बेशक। तारीख़ त टोड़े मरोड़े पेश कंदी आहे कि सुम माज़ल्ला के ग़रीब आहे, ग़रीब अरबनि जा सरदार न थींदा आहिनि, अमीर हुया उहो। बिल्कुलु। त पहिरीं मुहर्रमुल हराम ते करबला पहुता आहिनि ऐं अंदाज़ इहो आहे माना औरत जो जेकॾहिं को इनकलाब आहे या औरत जी अज़मत ऐं फज़ीलत आहे त उहा जेकॾहिं को पेश थो करे त उहो हुसैन थो करे। सुभान अल्लाह। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे मौला हुसैन माना हिकिड़ी मुतबदल क़यादत जो ज़रियो थो बणाए। हिकिड़े पासे संदसि जी क़यादत आहे, ॿिए पासे जनाब ज़ैनब जी क़यादत आहे। जॾहिं ख़ीमा नसब था थियनि त हुसैन सां जेकॾहिं को पहिरियों माण्हू ॻाल्हाए थो त उहा ज़ैनब आहे। ज़ैनब अचे थी, चए थी मुंहिंजा भाउ तव्हां हिते ख़ीमा त हया आहिनि, पर ख़ीमा पटियो, जल्दी कयो, देरि न कयो। चई मुंहिंजी भेण छो? चई मां हाणे जनाब सकीना जे मथे में ॾिठो आहे, उनजे वारनि में जेका करबला जी मिटी आहे उहा निकिरे नथी, उनखे मां सिंघां थी त तव्हांजे खून जी ख़ुशबू थी अचे, त हीअ ज़मीन असांखे रास न ईंदी। 7 मुहर्रम हराम खां असां जेको आहे माना मुरख आहिनि या उलमा आहिनि उहे चवंदा 7 मुहर्रम ते मौला हुसैन अलैहिस्सलाम जो पाणी बंदि कयो, बल्कि पाणी पहिरीं मुहर्रम खां ई बंदि हो। 7 मुहर्रम ते अची पाणी जेको बचियल हुन उहो बि खपी वियो।
त 7 मुहर्रम उन निस्बत खां जनाब अब्बास जी ज़ाते मुक़द्दसा सां मल्हायो वेंदो आहे। ऐं जनाब अब्बास उहो शहज़ादो आहे, साजिर बि तज़किरो कयुमि। इन विच में हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कयां जनाब अब्बास जी। त जनाब अब्बास जेको आहे उहा अहिड़ी ज़ात आहे जेको माना जनाब ज़ैनब जॾहिं मदीनो पे छॾे न त लिखनि था पिया त छा दबदबो ऐं शान हो काफ़िले जो अब्बास जो कॾो, छा इज़त ऐं वक़ार हो जनाब ज़ैनब जो अब्बास जो कॾो। त उहो अब्बास उते अची जेको आहे करबला जे मैदान में माना तमामु हिकिड़ो अहिड़ी सूरत आयल आहे जो मौला हुसैन खे थो चए मूंखे इजाज़त ॾे त मां जंग कयां। मौला हुसैन हुनखे इजाज़त नथो ॾे, चई तूं त मुंहिंजे अब्बास तूं त मुंहिंजे फ़ौज जो सरबराह आहे। त तारीख़ ते लिखे त जनाब अब्बास जे अखियुनि में आंसू था अचनि, चई उहा फ़ौज किथे आहे, उहो साज़ो सामान किथे आहे। त इन हिसाब सां करबला जो जेको 7 मुहर्रम आहे उहो मौला हुसैन जे मथां पाणी बंदि थियण जो ऐं उन जा तमामु जेके सैंक्शन्स उन्हनि जे मथां थापण जो ॾींहुं आहे। ऐं इन ॾींहं खे ई जनाब अब्बास जे हिसाब सां जेको आहे सो ज़ाकिरीन पढ़ंदा बि आहिनि, मल्हाईंदा बि आहिनि। हा बेशक बेशक। अच्छा, मां पहिरीं बि चयो ऐं मां ॿीहर बि चवंदमि त हीअ उहा हस्ती आहे जिन ते जेतिरो ॻाल्हाइजे, जेतिरो डिस्कशन कजे, जेतिरो ॿुधिजे घटि आहे। पर वक़्तु थी वियो आहे साही जो ऐं प्रोग्राम में सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। अव्हां प्रोग्राम कंटिन्यूअसली वॉच कजो, नंढिड़ो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ॾड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी आहियां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम, वधीक फिलफोर पैदावार भरपूर। ऐं आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। अली फैज़ान मौजूदु आहे। अली फैज़ान तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, बिस्मिल्लाह करियो तव्हां। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण, ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण, थी कैदी शाम वञण, थी कैदी शाम वञण, ऐं लाशन दफ़न करण, ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण। धरतीअ खे हुसैन चयो हो तूं हेठि थी वञ हाणे, धरतीअ खे हुसैन चयो हो तूं हेठि थी वञ हाणे, मुंहिंजी भेण ॾिसी न सघे, मुंहिंजी भेण ॾिसी न सघे, मुंहिंजो इबरत मौत थियण, ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण, थी कैदी शाम वञण, थी कैदी शाम वञण, ऐं लाशन दफ़न करण, ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण। ॾिनो हुकुम ज़मीन खे ज़ैनब, ॾिसां सजदो हुसैन संदो, ॾिनो हुकुम ज़मीन खे ज़ैनब, ॾिसां सजदो हुसैन संदो, टिन ॾींहंनि जे प्यासे जो, टिन ॾींहंनि जे प्यासे जो, ॾे मूंखे क़ुरान ॿुधण, ॾाढो ॾुखियो मंज़र आ भेण अॻियां भाॼो कुसण।
करबल में ज़मीन झुकी वई, न हुसैन नज़र आयो। करबल में ज़मीन झुकी वई, न हुसैन नज़र आयो। बेवस थी वई बीबी, बेवस थी वई बीबी, न भाउ जो नज़र अचण ॾाढो ॾुखियो मंज़र आ। भेण अॻियां भाउ जो कुसण वयो कुस जी साबिर करबल, थी कैदण भेण ॾुखी। वयो कुस जी साबिर करबल, थी कैदण भेण ॾुखी। कीअं विसरंदो ज़ैनब जो, कीअं विसरंदो ज़ैनब जो, बाज़ार में पंध हलण ॾाढो ॾुखियो मंज़र आ। भेण अॻियां भाउ जो कुसण, थी कैदी शाम वञण, थी कैदी शाम वञण, ऐं लाशन दफ़न करण ॾाढो ॾुखियो मंज़र आ। भेण अॻियां भाउ जो कुसण, तंहिं बीबीअ तां सदके थी, हाय हर दम पीर मिठल। तंहिं बीबीअ तां सदके थी, हाय हर दम पीर मिठल। जंहिं दीन रखियो काइम, जंहिं दीन रखियो काइम, ऐं हुसैन खे ज़िंदा रखण ॾाढो ॾुखियो मंज़र आ। भेण अॻियां भाउ जो कुसण, थी कैदी शाम वञण, थी कैदी शाम वञण, ऐं लाशन दफ़न करण ॾाढो ॾुखियो मंज़र आ। भेण अॻियां भाउ जो कुसण। बेशक बेशक बेशक, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां निभायो आहे ऐं माशाल्लाह आवाज़ु तव्हांजो इलाही सुठो आहे। टाइम सां गॾु इम्प्रूवमेंट फील थींदी आहे न, तव्हांजी आवाज़ में उहा इम्प्रूवमेंट आहे माशाल्लाह सां। सरमा जी तरफ़ अॻियां वधंदासीं। 7 मुहर्रम हराम जे हवाले सां को वाक़ियो मां चाहींदसि मां बयानु कयो। बिल्कुलु 7 मुहर्रम हराम तमामु हिकिड़ो ॾुख वारो ॾींहुं आहे ऐं अजीब ॾींहुं आहे। उन में मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा, उन खां अॻु में हिकिड़ी नंढड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां कि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दसा माना असांजे लाइ उहा ज़ात आहे जंहिंजे साम्हूं इनकार न आहे। उन जेकॾहिं कलमो न पढ़ूं त मुस्लमान नथा रहूं, उनखे जेकॾहिं मञूं नथा त इंसान नथा रहूं। त उन ज़ाते मुक़द्दसा जॾहिं हुसैन उन जे झोल में आयो त पाण फरमायो हुसैन मिनी व अना मिनल हुसैन, मां हुसैन मंझां आहियां ऐं हुसैन मूं मंझां आहे। ऐं ॿी जॻह ते पाण फरमायूं जॾहिं हुसैन संदन गोदे मुक़द्दसा में हो कि ऐं मुंहिंजा अल्लाह, जेको हुसैन सां प्यारु करे तूं उन सां प्यारु कर, जेको हुसैन सां दुश्मनी करे तूं उन सां दुश्मनी कर, पोइ जेको हुसैन सां जंग करे तूं बि उन सां जंग कर। ऐं मुंहिंजा अल्लाह, पोइ हुसैन खे जेके प्यारु करण वारा आहिनि उन्हनि जे मथां पंहिंजो रहम अता फरमाए। त उहो हुसैन जेको आहे माना करबला में जेके थो अचे त उहो सम्झो एज़ ए मुहम्मद थो अचे। मां नथो चवां, सरदार थो फरमाए मां हुसैन मंझां, हुसैन मूं मंझां। बेशक बेशक। जॾहिं खीमा नसब थिया, ॾींहं गुज़रंदा रहिया त फ़ौज जी तइदाद जेका आहे उहा वधंदी पई वञे। हा, 7 मुहर्रम हराम ते मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, 6 मुहर्रम 7 मुहर्रम इहे रवायतूं आहिनि। त जिथे ख़याम हुसैनी हुया, जिसमें हरम मुहम्मद मुस्तफ़ा हरमन में मौजूदु हुया, उन्हनि जे पोयां घोड़ा, कंहिंजा घोड़ा, जंगी घोड़ा, जंगी घोड़े जी टॉप, जंगी घोड़े जो हलण जो अंदाज़ ख़ौफ़ाइतो हूंदो आहे, आसान न हूंदो आहे। उन्हनि घोड़नि पोयों हलणु शुरू कयो त
त जनाब ज़ैनब मां तव्हांखे साजिर अर्ज़ु कयो त पैरल क़यादत आहे, जनाब हुसैन थी चए ऐं मुंहिंजा भाउ, ऐं मुंहिंजा भाउ हीउ केसि ताईं हलंदो? ॿार ख़ौफ़ था खाइनि, ॿार खीमनि खे छॾे ॿाहिरि अची था वञनि। मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दस अॼु बि अहल सुन्नत अहल तशरीफ़ में इहा रवायत आहे, पाण ॿ अलम खया अथनि। हिकिड़ो अलम मैन जेको खीमो आहे उनजे हर में मुतहरा जे मथां नसब कयो अथनि, ऐं ॿियो अलम जेको आहे जनाब अब्बास लाइ रखियो अथनि। अलम हणी करे पाण फरमायो ऐं ज़ैनब, जॾहिं न ॿारनि खे ख़ौफ़ थिए, हे मुंहिंजे नाना जो अलम अथई, उन ते नज़र कंदो ॿारनि जो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। त उन कैफ़ियत में ही सतें मुहर्रम जी जेका आहे शुरात आहे ख़ौफ़ जी, हिरात जी, ऐं बीबियुनि जा ॿार जेके आहिनि उहे जेके नंढा थञ पिया ॿार अॼुकल्ह घोड़नि जूं टापूं हलंदियूं न, ॿार थञ पीअण छॾे ॾींदा। ऐं बीबियूं जेके तस्बीह और तहलील में हूंदियूं न, उन्हनि खां तस्बीह विसरी वेंदी। का बीबी चवंदी मुंहिंजे अकबर ॾे ख़ैरु हुजे, का बीबी रोई चवंदी मुंहिंजे क़ासिम ॾे ख़ैरु हुजे, का बीबी झूले में झुलाए जनाब अली असगर खे चवंदी ख़ैरु ई। वरी जंहिं महिल सभु बीबियूं गॾु थी हुयूं न, गॾु थी करे हुसैन ॾे ॾिसी कंदो ऐं मुंहिंजा अलाह हिन हुसैन जी पारत अथई, हीअ मोहम्मद जी आख़िरी निशानी आहे। त सती मुहर्रम तमामु माना हिकिड़ो ख़ौफ़ाइतो ॾींहुं, माना हितां शुरू थिया 7 मुहर्रम 8 मुहर्रम 9 मुहर्रम, इहे माना तमामु क़यामत जा ॾींहं हुया। ऐं अहिड़ा ॾींहं हुया जिन ॾींहंनि ते यज़ीदी फ़ौज पूरी दहशत तारी करी, पर हुननि जी दहशत हली न सघी। अॼु बि हर दिलि में हर मन में जेको हुसैन खे मञे उहो बि या हुसैन चवंदो आहे, जेको न मञे उहो बि या हुसैन चवंदो आहे। ऐं हुसैन काइनात जो इमाम आहे। अहल सुन्नत जे हिकिड़े आलिम असां वेठा हुआसीं कॉन्फ्रेंस, हुन में ॾाढो सुहिणो जुमिलो चई हुसैन खे न विरायो, हुसैन सभिनीनि जो आहे, सभिनीनि जो हुसैन, हा सभिनीनि जो, हुसैन खे न विरायो। चई असां करबला में विरायोसीं त हुसैन मारियो वियो, उञो प्यासो मारियो, हुसैन खे न विरायो। त हुसैन विराइण जी शइ न आहे, हा हुसैन विराइण जी शइ न आहे, हुसैन सभिनीनि जो आहे ऐं सभु उन सां प्यारु कनि था पिया। अलबत्ता जेके दुश्मनान इंसानियत आहिनि, दुश्मनान दीन आहिनि, दुश्मनान क़ुरान आहिनि, दुश्मनान मुहम्मद आहिनि ऐं दुश्मनान तौहीद आहिनि, उहे फितने जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। फितनो त मुहम्मद जे फ़िलसफ़े में आहे ई कोन, उहो त रहमत आहे, उहो त रहमतुल आलमीन आहे, उहो त अहिड़ो करीम आहे। जॾहिं फ़तेह मका थी थिए त पाण चए थो मूंखे जन बि ॾुख आहे उन सभिनीनि खे मां बख़्श थो कयां। जेकॾहिं कंहिंजो मूं ॾे को रहियल बि आहे उजूरत, मां पंहिंजी इहे पुटी पाण ख़ाली कई अथनि, उहे अचनि ऐं मूंखे भले उनजी सज़ा ॾियनि, हीउ उहो मुहम्मद आहे। तव्हां ॾिसो तैफ़ में सॼो जिस्म मुक़द्दस आहे, सरदार दो आलम जो लहू लहू थियो आहे, पर तारीख़ में असांखे किथे बि ॿुधाइनि जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जी हुकूमत मुनज़्ज़िम तरीक़े सां मके में क़ाइमु थी आहे, कंहिं बि हिक तैफ़ जे माण्हू खे पाण सज़ा ॾिनी हुजेनि, मुल्क बदर कयो हुजेनि, काह कई हुजेनि, न न न मुहम्मद त माफ़ी जो नालो आहे। उन मुहम्मद जा बचड़ा अॼु माफ़ी लाइ तड़फनि पिया, अमुन लाइ तड़फनि पिया, ऐं को बि हुननि जी मददगार न आहे। मौला हुसैन खे लामहला जुमिलो पढ़णो पियो, हल मिन नासिर यंसर, न आहे को मुहम्मद जे हरम जी मदद करे। जी जी, अच्छा दुनिया ताईं अवां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हिते मज़हब, रंग, नस्ल का हिते जंग कोन्हे, त हीउ मैसेज दुनिया ताईं कीअं पहुचे थो? हर दिलि ग़मे हुसैन में मुब्तला आहे। इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके सभ खां पहिरियां त अॼु बि माना हिंदुस्तान में हिकिड़ो हिंदुनि जो वॾो धर्म मौजूदु आहे जेके हुसैनी ब्राह्मण सॾिबा आहिनि। हाणे जनाब हिकिड़ो माना आख़िरी जेको शहनशाह हज़रत उमर फ़तेह कयो फ़ारस खे, त उतां फ़ारस जो जेको आख़िरी बादशाह यज़कुर्द, उनजो धीअरूं हिकिड़ी हुन अॻु में ई परिणाए ॾिनी हिंदुस्तान जे शहज़ादे खे, ॿी जनाब हुसैन जे अक़द मुक़द्दसा में आई। त उते मौला हुसैन हिकिड़ा 2 ख़त लिखिया, हिकिड़ो जनाब हबीब बिन मज़ाहिर खे लिखियईं ऐं ॿियो उन शहज़ादे खे लिखियईं इन निस्बत सां त तूं मुंहिंजी मदद कया। त अॼु बि हिंदुस्तान में परसाद कढंदा आहिनि, माना नारेल कढंदा आहिनि हुसैन जे नाले ते, ऐं उहो सॼी माना हिंदुस्तान में विरहाईंदा आहिनि परसाद जे नाले तां। अॼु बि हुसैन माना ॿियो त हुसैन जेको आहे माना जॾहिं माना हीउ जेको हुयो इनक़िलाब, मां हींअर विसरां थो पियो, इंडिया जो जेकॾहिं गांधी हुयो त उन बि जेको आहे उन खां पुछूं तोखे त कपिड़ा पाइण बि ॾाढा था अचनि, तूं हेॾी वॾी जेको आहे आज़ादी जी ॻाल्हि
चई मां मुस्लमाननि जो हुसैन इब्न अली पढ़ियो आहे। जे मारियो वेंदुसि त तारीख़ में यादि कयो वेंदुसि, जे खटी वेंदुसि त हिननि जे लाइ धरती छॾे। अहिड़े तरीक़े सां ॿियो हिकिड़ो मुल्क हुयो, मुंहिंजो नालो हींअर ज़हन में नथो अचे, उन्हनि 5 माण्हुनि तहरीक शुरू कई मुल्क जे आज़ादी जे लाइ। जॾहिं हू मुल्क आज़ादु कराए विया ऐं कामयाबु थी विया, उन खां पुछियो वियो तव्हांखे आख़िर अहिड़ी कहिड़ी कैफ़ियत हुई, आख़िर अहिड़ी कहिड़ी जेका ॻाल्हि हुई जंहिं तव्हांखे एॾो मज़बूत कयो ऐं तव्हां इनकलाब जी ॻाल्हि कई। चई असां हुसैन इब्न अली पढ़ियो आहे मुस्लमाननि जो। त हुसैन इब्न अली जेको आहे हिकिड़ो इनकलाब जो नालो आहे ऐं हर क़ौम ज़रा बेदार तो हो लेने दे, हर क़ौम पुकारेगी हमारे हैं हुसैन, हमारे हैं हुसैन। छो जो हुसैन कंहिंसां माना नफ़रत कंदो ई न हो। हिकिड़ो क्रिश्चन आहे, उहो जॾहिं हुसैन वटि अचे थो पियो, हज़रत जॉन, ऐं उनजी तारीख़ इहा आहे की माना ताज़ी शादी थियल अथसि, माउ गॾु अथसि, काफ़िलो वञे पियो। त उन जॾहिं पुछा की उनजी माउ त हीउ काफ़िलो कंहिंजो आहे, ॿुधायोसि हुसैन इब्न अली जो। माउ जो तजसुस वधियो, चई पुछोसि हुसैन कहिड़ो? माउ हुई न, मोटी आया, चई अली जो पुटु। चई न। पुछोसि उनजी माउ जो नालो छा आहे? ॿुधायोसि चई त ज़हरा जो फर्ज़ंद आहे। चई मां पंहिंजे किताबनि में पढ़ियो आहे त हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो जो ज़हरा जो फर्ज़ंद मजबूर थी वेंदो, महसूर थी वेंदो, सॼी दुनिया हुनजे ख़िलाफ़ थी वेंदी। मूंखे हज़रत ईसा जी बिशारत आहे त मां उनजी मदद कयां, मां उन सां गॾु अचां। माना हुसैन उहो आहे त माना जेको ईसाई आहे उनखे बि क़बूल करे थो ऐं जेको हुसैन खे ॾिसे थो उहो हुसैन जो थी थो वञे। हिकिड़ो मदीने जो वाक़ियो आहे की हिकिड़ो यतीम आहे, अॻु में मां हिते बयानु कयो उनखे आख़िरी लाइनूं, की माउ खे चए थो मां ॿुधो आहे त हिकु मोहम्मद नाले मदीने में शख़्स आहे जेको हर कंहिंजी मदद थो करे। माउ थी चएसि पुट वञ भले, पर मां ॿुधो आहे त उहो दीन खसे थो वठे। चई अम्मा मां पंहिंजो दीन न ॾींदुसि। हू अचे थो पियो मोहम्मद मुस्तफ़ा, मोहम्मद त चइबो ई उनखे आहे न, यतीम हुजे, ग़रीब हुजे, असीर हुजे, फ़क़ीर हुजे, मज़लूम हुजे, पंहिंजे दामन में जॻह ॾे। अॼु जा बादशाह ईअं कनि था, कोन था कनि। हुनखे पंहिंजे दामन में जॻह ॾिनई। नंढड़े चयसि मासूम, चई ऐं सरदार मां तो वटि आयो त आहियां, हाजत खणी आयो, पर मां पंहिंजो दीन न ॾींदुमि। सरदार दो आलम जा जुमिला कि मां दीन खसण न आयो आहियां, मां दीन ॾियणु आयो आहियां। त हुसैन बि उहो ई हुयो, हू बहू हुसैन जे जेके किरदार हुया या ज़िंदगी जा इक़दार हुयो उहे साॻा हुयासीं। ऐन ब ऐन मोहम्मद वारा कदम, ऐन ब ऐन मोहम्मद वारी शख़्सियत, ऐन ब ऐन उन वारी रहमत, उन वारी करीमी। अहिड़े तरीक़े सां हुसैन क्रिश्चियंस में बि माना तारीख़ सभ खां पाक ऐं सभ खां मथां ई शख़्सियत, काइनात जो लीडर आहे हुसैन। काइनात जो लीडर आहे हुसैन, सिर्फ़ु न शियनि जो लीडर आहे न सुन्नियुनि जो लीडर आहे, काइनात जो लीडर आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। सोना यूरिया जो साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोंड नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। इन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़वार अली फैज़ान असां सां गॾु मौजूदु आहे, उनखां असां कुझु ॿुधंदासीं। जी छा ॿुधाईंदव वधीक? शहज़ादे अली असगर जो वेण आहे जेको अवां जे साम्हूं पेश कंदसि। जी बिस्मिल्लाह। साणो मेरो बाप जो जेके आहिनि उहे आसूं उमीदूं अधूरियूं रहिजी वियूं, उनजे हवाले सां आहे। अल्लाह ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा, मुंहिंजे असगर खे मारियो वियो। ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा, मुंहिंजे असगर खे मारियो वियो। इल्तिजा मांजी कंहिं न मञी, इल्तिजा मांजी कंहिं न मञी,
रत सांस घर संवारियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो डुक हो पाणीअ जो असगर घुरियो कोन असगर हो दरिया घुरियो हाय डुक हो पाणीअ जो असगर घुरियो कोन असगर हो दरिया घुरियो तीर सां मांजे अखड़ियुनि अॻियां तीर सां मांजे अखड़ियुनि अॻियां पुट खे पाणी पीआरियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो अहिड़ो दुख कान मिड़ी ॾिसे दर्द जेको मूं आहे ॾिठो अहिड़ो दुख कान मिड़ी ॾिसे दर्द जेको मूं आहे ॾिठो मुंहिंजे ॿाहुनि में रसियूं ॿधी लाश असगर ॾेखारियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो कहिड़ी माहूं दिने जे मथां पुट जे सिर खे ॾिसे जिए कहिड़ी माहूं दिने जे मथां पुट जे सिर खे ॾिसे जिए साह जी जल जो निकिरे नथो साह जी जल जो निकिरे नथो मूंखे छा लाइ जीआरियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो ॿियो सहारो सकीना जो हो जंहिंजे ख़ातिर मां जीअरी हुयसि ॿियो सहारो सकीना जो हो जंहिंजी ख़ातिर मां जीअरी हुयसि साइण रसियुनि सां मासूम खे हाय क़बर में सुम्हारियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो दाहूं मुंहिंजूं ॿुधे हा ख़ुदा मांखे अचे दाहूं मुंहिंजूं ॿुधी हा ख़ुदा हाणे मांखे अचे हा कज़ा थे मना शाद रुअंदी वतां
दिल दुखनि में ॻारियो वियो ॾोह कहिड़े में मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे असगर खे मारियो वियो। अल्लाह अकबर। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सर, हक़ ते क़ाइमु रहणु, सच चवणु, करबला खां वधीक इहो सबक़ु दुनिया ताईं ॿी का शइ नथी पहुचे सघे। असल में जेका परवरिश हुसैन जी आहे न, उहा अहिड़ी शख़्सियत की आहे जो उन खां वधीक काइनात में का ॿी वॾी शख़्सियत आहे ई कोन। हा बेशक। ऐं ख़ातमुन नबीयीन आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा, उन परवरिश की आहे। ऐं औरतुनि में जेका इनफरादी हैसियत आहे जनाब फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे, जंहिंखे सरदार दो आलम फरमाइनि था त हीउ मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, ॿी परवरिश उन कई अथसि। ऐं टीं परवरिश जेका हिन जी आहे जनाब अली इब्न अबी तालिब, जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा थो फरमाए अन्ना मदीनतुल इल्म वालियन बाबा, माना हिकु इल्म जो दरवाज़ो, ॿियो इल्म जो शहर, ऐं टियों ज़हरा सरदार दो आलम जे जिस्म जो टुकड़ो, उन्हनि हुसैन जी परवरिश की आहे। बेशक। अहिड़नि अंदाज़ में परवरिश पाइण वारो माण्हू जेको आहे, काइनात जो रहबर, उन कंहिं बि जॻह ते, सॼी करबला तव्हां पढ़ी ॾिसो, सॼो हुसैन पढ़ी ॾिसो, किथे बि जनाब हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका तारीख़ में तनक़ीद जो सबबु बणी हुजे या का अहिड़ी शइ बणी हुजे जंहिंखे कंहिं एतिराज़ कयो हुजे। हुसैन सॼो जो सॼो बेइतराज़ शख़्सियत आहे। ऐं हुसैन जेको आहे माना उनजी का हिकिड़ी इनफरादी हैसियत आहे, उहा इहा आहे त माना अहल बैत जो प्रोमिनेंट मेंबर आहे। अहल बैत जो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा, उनजो प्रोमिनेंट मेंबर आहे। पंजो मेंबर जेकॾहिं अहल बैत जो आहे त उहो हुसैन आहे। वरी हदीस किस्सा तव्हां ॿुधी हूंदी, माना चादर जी ॻाल्हि। हाणे चादर जेका आहे, जॾहिं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा पाण खे ज़ुअफ़ महसूसु था कनि ऐं तबियत नासाज़ महसूसु था कनि, अल्लाह अकबर, याने उहे पंहिंजी सिहत जे लाइ अचनि था जनाब ज़हरा जे दर। अॼु बि तव्हां महसूसु कयो हूंदो, जेकॾहिं काइनात में धीअ सां को वधीक प्यारु करण वारो हूंदो आहे त उहो पीउ हूंदो आहे, वालिद हूंदो आहे। बेशक पीउ हूंदो आहे, माउ बि एतिरी न हूंदी आहे। त हीउ मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे धीउ सां एॾो प्यारु कंदो त उहा पाण फरमायूं त ऐं ज़हरा मूंखे त उहा चादर आणे ॾे। ऐं उहा चादर हुई छा, निजाशी बादशाह जॾहिं जाफ़र तयार मको मुहम्मद लाइ तंग कयूं, उन जाफ़र तयार वञी उते पनाह वरिती निजाशी बादशाह वटि। त उहो न जॾहिं ईमान आंदो, उन पुछो कि तव्हांजे भला इस्लाम में असांजे नबी ईसा जो ज़िक्र आहे त हुन सूरह मरियम जी तलावत कई, हुन ते एॾो असर अंदाज़ थी जो हुन बग़ैर ॾिठे जंहिं पाणी सां वज़ू पे कई, उन पाणी जे मथां सिजदो करे छॾी। जनाबे जाफ़र तयार खे वठी कई, मां ऐलान नथो करे सघां मुस्लमान हुजनि, छो जो हीउ जनरल मुंहिंजा सभु ईसाई आहिनि। तव्हां साजो सुवालु पुछो त हुसैन मशहूरु कीअं थो, त ईसाई उन वक़्तु ई जेको आहे सो हुसैन सां मुंसलिक हुया। त उहा चादर जेका आहे उन बादशाह तोहफ़तन ठहिराई, जनाबे ज़हरा जे लाइ ठहिराई। कीअं, उन ओढ़ण वारनि खे चई त अहिड़नि वणनि मंझां तव्हां धागा पटियो जंहिं ते को बि निजिस जानवर न वेठो हुजे, ऐं पाणी जी उन जाइ ते वेहो नहर ते जंहिं जॻह तां को बि निजिस जानवर न ईंदो हुजे न वेंदो हुजे। त उन पाकाई सां उहा चादर बणी, उहा मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे मथां विधी। उनजो बि जेकॾहिं प्रोमिनेंट मेंबर आहे त हुसैन आहे। सुभान अल्लाह। वरी मुबाहिलो थो थिए, माना जेके वॾा इशूज़ मतिलबु वाक़ियात आहिनि, इंसिडेंट, त उन्हनि में हुसैन जो भरपूर मतिलबु जेको आहे किरदारु आहे। हर जॻह ते प्रोमिनेंट त मुबाहिलो जॾहिं ईसाइन सां बहस थो थिएसि त उनजो प्रोमिनेंट मेंबर बि हुसैन आहे। ऐं ईसाइन वटि जंहिं अंदाज़ में सरदार वञे थो पियो, अंदाज़ बि अजीब आहे। तारीख़ लिखे त हुसैन मुहम्मद जे माना हितां जेको आहे बाज़ुन मुतहरा में आहे, ऐं जनाब हसन अंगुश्त में आहे, उनजे पोयां अली, उनजे पोयां ज़हरा, इन अंदाज़ में था वञनि। अब्दुल मसीह जीअं जो ॾिठो त पंहिंजे ईसाइन खे चईंदे हिननि सां बहस न कजो, जेकॾहिं कंदव त असां ॾींहुं क़यामत ताईं तबाह थी वेंदासीं। पोइ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे तोहफ़ा ॾिनो, उन्हनि जी तहज़ीम कयोईं अहिड़े तरीक़े सां। उनजो बि जेकॾहिं उनजो बि जेकॾहिं मेंबर आहे त उहो हुसैन आहे। त हीअ हुसैन जी हिकिड़ी इनफराद। अच्छा, ॿियो हुसैन अलैहिस्सलाम जेको आहे संदसि
बाबा जी हुकूमत रही, अली इब्न अबी तालिब ख़लीफ़ो रहियो, जनाब हसन ख़लीफ़, उन में मौला हुसैन हिकिड़ो बहितरीन स्ट्रेटेजम, बहितरीन जंगजू जी हैसियत सां उते उन जेके आहिनि से हिसो वरितो। ऐं उते जेका माना तबलीगूं हुयूं उन्हनि में इमामत में हुसैन अलैहिस्सलाम माना हिकिड़ो सिर्फ़ु आला किरदार, आला किरदार ऐं हर जॻह ते एक्ट माना हिसो वरिते। पर करबला अहिड़ी जॻह हुई जो उते 8 ॾींहंनि जी तारीख़ या 10 ॾींहंनि जी तारीख़ सभिनी तारीख़ुनि जे मथां जेको हावी थी वई हली। हुसैन जे नाले सां जॾहिं बि का यादि ईंदी आहे त असां सिर्फ़ु करबला पढ़ंदा आहियूं, बाक़ी ज़िंदगी हुसैन जी पढ़ंदा ई न आहियूं। हा हा, थी हुसैन हो। सुभान अल्लाह, बेशक बेशक। अच्छा, उन खां अलावा मां ज़रूरु चाहींदमि त असां जेको आहे सो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी बहादुरी ते ॻाल्हायूं, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, न्यूज़ ॿुधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु आहे। 7 मुहर्रमुल हराम ऐं 7 मुहर्रमुल हराम जे हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयां पई। ॾाढा बहितरीन महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण ज़वार आहिनि, माशाअल्लाह सां ॿई ज़वार आहिनि ऐं डिस्कशन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हले पियो। उहे हस्तियूं जंहिं ते जॾहिं बि ॻाल्हाइजे थो, जॾहिं बि ॿुधिजे थो, कंहिं बि डिस्कशन में वेहिजे थो त ज़िंदगी गुज़ारण जो हिकु रस्तो मिले थो, ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइण जो हिकु रस्तो मिले थो, ज़िंदगी खे सही समत में आणण जो जेकॾहिं असांखे रस्तो ॾिसणो आहे त पोइ नज़र करबला ते पवे थी। ऐं करबला जी उहा ज़मीन, करबला जी उहा मिट्टी, करबला जी उहा ख़ाक जेका असांखे ज़िंदगी जो बहितरीनु सबक़ु ॾिए थी। ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी उहा शख़्सियत, ऐं जॾहिं पाण करबला में मौजूदु आहिनि, करबला जी उन ततल वारी ते मौजूदु आहिनि, ज़ुल्म जी इंतिहा आहे, पर उहा उन्हनि जी जुरत आहे जो पाण जेको आहे सो बैयत नथा कनि, उन्हनि जी उहा बहादुरी आहे। मां चाहींदसि त पहिरीं उन ते थोरो ॻाल्हायो। असल में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका पालना आहे न, उहा शाहाना अंदाज़ में आहे। सुभान अल्लाह, रूट्स ऐं दुनिया जे अज़ीम शहज़ादनि खां बि मथां जी ज़िंदगी आहे। सुभान अल्लाह। मां त हैरान थींदो आहियां त उहो हुसैन जंहिंजी पालना मदीने में थिए, जॾहिं जनाब हुसैन जी माना जेको गुसुल हुयो जनाब उम्मे सलमा कंदी ऐं उनखे वरी चोलो पाराईंदी जनाब उम्मे हबीबा। सुभान अल्लाह। ऐं वधीक जेको हुनजो माना चप्पल या ॿियो उहो वरी जनाब उम्मे हबीबा हूंदी। माना उम्महातुल मोमिनीन जेके हुयूं उहे हुसैन जूं जेके आहिनि से माना छा चइजे लफ़्ज़ न आहिनि, उहे हुसैन खे माना सींगारींदियूं। सुभान अल्लाह। वरी कंगी जनाब ज़हरा ॾींदी ऐं उहो हुसैन जंहिं महिल इन अंदाज़ में जेके उम्मतुल माना मोमिनीन जे उम्महात जा हथ लॻल हुजनि, उन जी छा ख़ूबसूरती हूंदी, छा उन में ख़ुशबू हूंदी। जंहिं महिल ॿाहिरि ईंदा हुआ न त हिकिड़े दफ़े इन अंदाज़ में ॿाहिरि पियो अचे त सरदार दो आलम जी ज़ाते मुक़द्दसा मस्जिद मां अचनि पिया। हुसैन खे जो ॾिठो पाण फरमायो, हुसैन अंतल अहसन, हुसैन तूं ॾाढो सुहिणो आहे, तूं ॾाढो सुहिणो आहे, छो न सुहिणो हुजे। जेको ज़हरा जो फर्ज़ंद आहे, जेको अली जो फर्ज़ंद आहे, जंहिंखे ख़ुदि मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजो फर्ज़ंद सॼो आहे। तारीख़ में थो अचे, हा तारीख़ में थो अचे त हिकिड़े दफ़े जनाब हुसैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो पिया फ़रमाइनि त जनाब हुसैन अचे पियो, असहाबनि जी बज़म आहे, असहाबनि जी जमायत आहे, क़यादत मोहम्मद मुस्तफ़ा जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो ख़ुतबो पिया फ़रमाइनि, जनाब हुसैन विचां पियो अचे, असहाबनि जे ख़ुशबू मां मुअत्तर थींदो पियो अचे, पंहिंजी ख़ुशबू सां असहाबनि खे मुअत्तर कंदो पियो थो अचे थो पियो त रस्ते में उहो विचड़ी थो पवे पंहिंजे चोले में, पंहिंजी अबा में, जंहिंमें बि किरी था पवनि। तारीख़ ते लिखे त असहाबनि यद ब यद, हथ हथ ते खणी जनाब हुसैन खे गोदे मोहम्मद में पहुचायो आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ो तासिर पैदा कयो वेंदो आहे त असहाब हुसैन जे ख़िलाफ़, हुसैन जे ख़िलाफ़ न असहाब यज़ीद जे साम्हूं बेवस हुया, हुननि जूं पंहिंजूं जानियूं ख़तरे में हो, हुननि जी औलाद ख़तरे में, हुननि जी मिल्कियत ख़तरे में। तव्हां पुछंदो कीअं? ईअं जीअं करबला हुसैन में बेयारो मददगार मारियो, जेको बि उथे पियो उहो मारियो पियो वञे। असहाब इश्क कंदा,
हुसैन सां। उन्हनि यद ब यद हथ ते ॾेई मुहम्मद मुस्तफ़ा जी झोले मुक़दसा में पहुचाया अथनि। मुहम्मद मुस्तफ़ा ख़ुतबो तमामु कयो आहे। जेसि ताईं हुसैन वेठो रहियो सुभान अल्लाह, सुभान ख़ुतबो बंदि रहियो। उहो ॾींहुं, अॼु जो ॾींहुं, ईद जी निमाज़ हुजे, जुमे जी निमाज़ हुजे, 2 ख़ुतबा थींदा आहिनि। उहा सुन्नत अॼु बि बाक़ी आहे। बेशक उहा सुन्नत अॼु बि बाक़ी आहे। त हुसैन त चइबो ई उनखे आहे, जेकॾहिं ख़ुतबे में अचे ख़ुतबो रुकिजी वञे, सिजदे में मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां अची वेहे त सिधो तवील थी वञे, सिधो तवील थी। हुसैन आहे। त अहिड़े अंदाज़ में जंहिंखे असहाब किरण बि नथा ॾियनि, उन करबला जी सिलेक्शन कई कीअं? इहा शुजाअत आहे, हा इहा दिलेरी आहे, बेशक इहा बहादुरी आहे, इहा रहबरी आहे। पर अहिड़ो शुजा इंसान काइनात में, अहिड़ो शुजा लीडर काइनात में न मिलियो आहे, न मिलंदो, न मिलियो आहे, न मिलंदो। मिलंदो। जॾहिं पाण ॿाहिरि निकिरनि था पिया मदीने मंझां, मदीने खे आख़िरी सलाम था कनि, उन में हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो थो थिए। सुभान अल्लाह। मदीने जूं असहाबज़ादियूं, शरीफ़ज़ादियूं, निमाज़ी शहज़ादियूं बेशक अचनि थियूं जनाब अब्बास वटि, चए ऐं अब्बास एतिरी इजाज़त वठी ॾे, असां ॿिटी कतौर बणाए बीहूं, जनाब ज़ैनब असांजे विचां निकिरी वञे। अल्लाह, पुछोनि छो? चई ॾींहुं क़यामत ईअं न थिए जनाब फातिमत ज़हरा असांखे चवे त मदीने मां मुंहिंजी धीअ मदीनो छॾियो, तव्हां इस्तक़बाल बि न कयोसि। जनाब हुसैन जो इहे लफ़्ज़ ॿुधा त हुननि जे अशकनि मां अश्कज़ारी थी हलिया। पुछण वारे पुछियोसि, हुसैन रोए थो? चई रोआं इन जे करे थो, हिते त असहाबज़ादियूं, शहज़ादियूं, निमाज़ी नौजवान छोकिरियूं बीठियूं आहिनि जेके इस्तक़बाल, करबला में केरु हूंदो जेको मुंहिंजी भेण जो इस्तक़बाल कंदो, केरु हूंदो जेको मुंहिंजी भेण खे पाणी ॾींदो। त हुसैन अलैहिस्सलाम मदीने खे निकिरण खां पोइ ख़िताबु फ़रमायो अथनि, चए ऐं मदीने वारो, मां हुसैन इब्न अली फ़र्ज़ंदे मुहम्मद और फ़र्ज़ंदे ज़हरा मदीनो छॾियां थो पियो। जेको मुंहिंजी मदद ते अचे उनखे बिशारत हुजे त मुंहिंजो नानो उन्हनि जो इस्तक़बाल कंदो। पर जेको मूंसां नथो हलणु चाहे न, उन ते बि को मुंहिंजो उज़ुर न आहे, ऐं उनजे लाइ बि जन्नत जी बंदिश न आहे। हुसैन त चइबो ई उनखे आहे, जेको साथ ॾिएसि उनखे बि नवाज़े, जेको न ॾिएसि उनखे बि नवाज़े। उन अंदाज़ में जेको आहे हुसैन उहो मदीनो छॾियो आहे। ऐं पाण फरमाईंदा त ऐं हाणे हिकिड़ी नंढी मतिलबु मां सबमिशन ॾियां त इंसान जी जेका आख़िरी डिग्री आहे न, उहा इंसानियत हूंदी आहे। पहिरियों असां वटि मुस्लमाननि में सुपरलेटिव डिग्री मतिलबु मोमिन, मुस्लमान ऐं कलमे उहे इहे आहिनि। बिल्कुलु लास्ट ते जेको आहे उहो माना इंसान आहे। हज़रत इमाम हुसैन जेके बि ख़ुतबा ॾिना अथई उहे या अय्युहन्नास करे ॾिना अथई। साजो तव्हां सुवाल पुछो, सॼी दुनिया जो ज़रा बेदार तो होले ने दे, हर क़ौम पुकारेगी हमारे हुसैन। हुसैन मज़हबी मतभेद खां, इलाइक़ी मतभेद खां, हर शइ खां मथां थी करे चई या अय्युहन्नास, ऐं इंसानो, हीउ फ़र्ज़ंदे ज़हरा मदीनो थो छॾे। ऐं कहिड़ी कैफ़ियत में थो छॾे? मां ॾिसां थो पियो हुसैन जा लफ़्ज़नि त मुंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कया वेंदा ऐं मुंहिंजे जिस्म खे बगड़नि जे साम्हूं उछलियो वेंदो। अॼुकल्ह जे दौर में जेको हाराईंदड़ कैंडिडेट बि हूंदो आहे MNA जी इलेक्शन जो, MP जी हुजे, चवंदो आहे मां खटां थो, पर हीउ हुसैन आहे जेको सच ॻाल्हाईंदो थो वञे। हीअ शुजायत आहे, हीअ शुजायत आहे, बहादुरी आहे। सच चवण खां वधीक ॿी का शुजात ऐं बहादुरी थींदी आहे। ऐं करबला जे मैदान में शुजात जो अंदाज़ इहो आहे की जेॾी महिल सभु मारिया था वञनि, तारीख़ थी लिखे त हुसैन जेके बि शुदा हुयसि न, हिकु शहनशाह जी हैसियत पे वञे पियो, पंहिंजनि असाबनि खे हिकिड़े हथ सां उन्हनि माण्हुनि खे खणे पियो, लाश खे पंहिंजे सीने सां लॻाए पियो रखंदो पियो वञे। पर ॿ लाश अहिड़ा आया जंहिं ते हुसैन जी कमर झुकी पई। हिकिड़ो जनाब अकबर जी लाश मुक़दसा ते पहुतो, रोई चवणु लॻो हाणे त मुंहिंजी कमर झुकी पई आहे। लिखण वारा लिखनि था त हुसैन ईअं पियो वञे जे निमाज़ी रुकू में हूंदो आहे। हुसैन जा कारा वार सफ़ेद थी विया। ॿी जनाब अब्बास जी शख़्सियत हुई, उन ते बि जेको विया आहिनि त अल्लाह कसर ज़हरी अब्बास, हाणे त मुंहिंजी चेल झुकी थी पई। उते वञनि था, जनाब अब्बास सां गुफ़्तगू कनि था पिया। जनाब अब्बास जी हिकिड़ी मतिलबु डिमांड आहे हुसैन खां, ऐं सरदार मुंहिंजो लाश ख़याम में न खणी वञा। छो?
जे किथे सकीना ईअं न चए त मुंहिंजो चाचा पाणी खणण वियो ऐं चाणी खणी न आयो, ईअं आयो आहे। अल्लाहु अकबर। ऐं हुसैन जी आख़िरी जेका डिमांड आहे जनाब अब्बास खां वाइदे, ऐं अब्बास मूंखे हिकिड़ो दफ़ो भाउ त चओ। अजीब फ़ाइर आहिनि काइनात, अजीब फ़ाइर आहिनि। ऐं जॾहिं जंग में जेको आहे सभु शहीद थी विया, आख़िरी दफ़ो जंहिं महिल हुसैन ज़ुलजना ते सुवार थो थिए त सुवार करण वारो कोई कोन्हे। जनाब ज़ैनब माना उन सां गॾु क़यादत में हले थी पई, चई भाउ घबराए न, भेनरूं हुजनि त अहिड़ियूं हुजनि, तोखे मां सुवार थी कयां। भेनरूं हुजनि त उन्हनि जो अंदाज़ इहो हुजे भाइरनि जे लाइ हू सभु कुझु जानसार करे छॾियूं। जनाब हुसैन खे सुवार थियूं कनि। जनाब हुसैन तारीख़ ते लिखे त जॾहिं तलवार ज़ुल्फ़कार अली खई ऐं हलाइणु शुरू कई अथई, खॿे वारा भॼणु शुरू कयूं, सॼे वारनि भॼणु शुरू कयूं, विच मां हुसैन जेको आहे तलवार खे वाईंदो थो वञे। ओतिरो माना उनजी शुजात बहादुरी कंहिंखां कोन थो टिजे, न नेज़े खां थो टिजे, न भाले खां थो टिजे, न कंहिं वॾे जुंगजू खां थो टिजे, सभिनीनि खे क़तल कंदो अथई। ओचितो फिज़ाउनि मां आवाज़ आहे, ऐं हुसैन तूं थकिजी पियो हूंदे, केसि ताईं जंग कंदे, तूं जल्दी अचु, वरी अचु। त उन वक़्तु हुसैन पंहिंजी जंग खे जेको आहे बंदि थो करे, पंहिंजी तलवार म्याण में थो रखे ऐं चए थो नेज़नि वारा नेज़ा हलायो। अल्लाहु अकबर। ऐं पसे गर्दन जेकॾहिं को काइनात में बेगुनाह कुठो वियो आहे त उहो हुसैन हो। त हुसैन जी जेका अज़मत आहे, शुजात आहे, असांजा मूर्ख लिखनि था, बेमिसाल आहे। असांजा मूर्ख लिखनि था त अली सां गॾु पंहिंजा फर्ज़ंद हुया जेके हुन सां मदद में हुया, हुनजा पंहिंजा असाब हुया। हुसैन सां गॾु बि पंहिंजा असाब भाइर सभु हुया। हुसैन जनाब हसन सां गॾु पंहिंजा भाइर बि हुया। हुसैन तनहा हो, हुसैन तनहा हो। तन्हाई जे हुजण जे बावजूदि जेकॾहिं को शुजा इंसान आहे त उहो हुसैन आहे, बहादुर आहे त हुसैन आहे। जेकॾहिं उहा जुरत के इंसान में आहे त उहा हुसैन जी हस्ती आहे। जी बेशक। हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जे हवाले सां बि मां चाहींदमि त तव्हां ज़रूरु कुझु ॻाल्हायो। ऐं जॾहिं पाण जेको आहे सो यज़ीद जे साम्हूं वञनि थियूं ऐं जॾहिं पाण उहा स्पीच कनि थियूं त चयो वञे थो त उहो जेको अंदाज़ आहे उहो हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो अंदाज़ आहे। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा फ़ातिमतुज़ ज़हरा जी धीउ आहे, उन खां परवरिश वरितई। ऐं तारीख़ इहा बि लिखे त कॾहिं बि पंहिंजे बाबा जे साम्हूं बि न ईंदी, परदे जो एॾो ख़्यालु कंदी। पर करबला में पंहिंजे नाना खे दीन बचाइण जे लाइ, तौहीद बचाइण जे लाइ हुन सभु क़ुर्बानियूं ॾिनियूं। रिदा जी धार सां यज़ीदियत खे तबाह बर्बाद करण वारी जनाब ज़ैनब हुई। त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जा जेको आहे पंहिंजो लहजो न हो ॻाल्हाइण जो, मदीने में हूंदी हुई त लहजे बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा में गुफ़्तगू कंदी हुई। जॾहिं करबला तमामु थी, उन वक़्तु जॾहिं बीबियुनि खे सहणु शुरू कयईं न, उन्हनि जा बचनि खे गॾु करणु शुरू कयईं, तारीख़ लिते उन वक़्तु जेको लहजो हुयो हुनजो जनाब अब्बास वारो हुउसि। अब्बास वारो जॾहिं सिर पहुता इब्न ज़ियाद जी दरबार में, हज़रत अब्दुल्लाह इब्न अफ़ीफ़ सहाबी रसूल आहे, उहो उते मौजूदु हो। त उहो उते जो मौजूदु हुयो, जनाब बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा तक़रीर शुरू कई त हुन उथी बि रड़ कई, चई क़यामत अची वई आहे छा? उन्हनि पुछियोसि छो? चई मां ॿुधो आहे अब्बास करबला में मारियो वियो। हे अब्बास जी आवाज़ में केरु थो ॻाल्हाए? चई अब्बास न आहे। चई पोइ अली हूंदो? उहो बि हिन दुनिया में न आहे। चई अली जो आवाज़ न आहे। चई आख़िर केरु आहे? चई हा ज़ैनब बिन्त अली आहे, ज़ैनब बिन्त ज़हरा आहे। चई हिन खां वधीक ॿी कहिड़ी क़यामत हूंदी जेका ईंदी? तव्हां उन्हनि खे पंहिंजे तनक़ीद जो निशानो बनाई। इब्न ज़ियाद हुनखे चयो, चई जेकॾहिं तूं असहाब रसूल न हुजे हा त मां तोखे क़त्ल करे छॾियां। चई तोखे औलाद रसूल जो ख़्यालु न आहे, ज़हरा जे धीउ जो ख़्यालु न आहे। असां असहाबनि जी हैसियत छा आहे? असां त उन्हनि जे दर्जा ग़ुलाम आहियूं। उहो उते शहीद थी वियो हुयो। अहिड़े तरीक़े सां जनाब ज़ैनब काफ़िले मां जेका सरवाणी कई अथई, काफ़िले खे वठी हलिया, नंढनि ॿारनि खे, माइनि खे, उहो बि अजीब आहे। रस्ते में केॾी महिल बनू हाशिम जो को 6 महीननि जो लाल किरे आयो। अॼु बि मां सॼो इहो घुमी आयो आहियां त उते नंढियूं नंढियूं क़बरूं आहिनि। ऐं सुतम ज़रीफ़ इहा आहे त उते असांखे माना ज़वार न चवंदा आहिनि,
हाजी फ़े हाशमी चवंदा आहिनि शाम वारा। शाम में ॿिटो सिस्टम आहे, उते माना अहल सुन्नत वधीक आहे ऐं अहल सुन्नत में ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ा अहल सुन्नत उमवी सॾिबा आहिनि, माना उमया ख़ानदान सां वाबस्ता। ॿियो अहल सुन्नत बनु हाशिम सॾिबा आहिनि, जेके बनु हाशिम जी पैरवी कंदा आहिनि। त उहे माना असांखे चवंदा त इहे हाजी फिल हाशमी आहिनि। त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सभ खां पहिरियां त 7 कलाक या तमामु डिघो अरसो दरबार जे ॿाहिरों बीठी रही ऐं अंदरि आई, अची जेको आहे सो ख़िताब कयईं। ख़िताब में जेको आहे सो माना इन अंदाज़ सां कयईं ऐं इन जुरत सां कयईं, इन जांफ़िशानी सां कयईं त तव्हां सम्झो था पिया तव्हां असांखे मारे चुका आहियो? न, अलाह बहितर थो ॼाणे त असांखे किथे क़ाइमु रखे। त उते जेको लहजो जनाब ज़हरा जो अली वारो लहजो ऐं वॾी हिमत सां जुरत सां यज़ीद जे तख़्त ताज जा जेके थंभा हुया उन जेको गुरूर हुयो उहो मिटी में मिलाइजी ॾे। ऐं इलाही सारा ॿिया खोड़ सारा वाक़िया थिया जेके उते उन सां मनसूब आहिनि। जी जी बेशक, उहा हस्ती जंहिंजे बारे में जॾहिं बि पढ़िजे थो त वाक़ई में इंसान जेको आहे सो हिकिड़ी अजीब कैफ़ियत हूंदी आहे, तव्हां उन अजीब कैफ़ियत में मुब्तला थी वेंदा आहियो। ज़रूरु वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे साही जो, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां साथ सोना यूरिया जो बि मौजूदु आहे। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। ॾिसंदड़नि खे ॿीहर वरी कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम में, ऐं हीउ मंच हमेशह अव्हां जो पंहिंजो रहियो आहे। अव्हां जे साथ सां ई कोशिशि हूंदी आहे त ॾींहं जे मुनासिबत सां ॻाल्हि ॿोल कई वञे ऐं ॻाल्हि ॿोल ख़ूबसूरत अंदाज़ में हुजे ऐं कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि महिमाननि खे मदू कयूं जेके उन ॾींहं जे मुनासिबत सां ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाए सघनि। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अव्हां जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। माशाअल्लाह सां वहाँ नंढी एज में ज़वार आहियो, पाण सभु मतिलबु यंगस्टर्स जेके आहियूं असां चाहींदा आहियूं त उन सरज़मीन ते वञण ते उहो नसीब थिए असांजो। केतिरी एज हुई, कीअं वञणु थियो? तक़रीबन जेको आहे सो अॻे साल बि वियोसि, वरी हिन खां पहिरीं बि मौला इहा साथ नसीब कई आहे माशाअल्लाह। जेका बि ही बदौलत आहे उहा ज़िक्र मोहम्मद वाले मोहम्मद जी हवाले सां आहे। त हिन ज़िक्र सां ई अलाह पाक उहे दर उहे ज़ियारतूं नसीब कयूं आहिनि। आऊं त चवंदो आहियां त आऊं नाचीज़ माण्हू आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे, पर मालिक उते बि वञी असां उहे ज़िक्र फ़िक्र जूं जेको आहे सो महफ़िलूं कयूं हुयूं। जेके बि असां सां काफ़िले में हुया तक़रीबन सभिनी सां गॾु उते मजलिसुनि में बि हाज़िरियूं कंदा हुआसीं। ऐं अलाह जा करमनि जो हिते बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बचपन खां वठी मुंहिंजी अमड़, मुंहिंजो बाबा, उन खां पोइ उस्ताद आहिनि मुंहिंजा, उन्हनि जा बि आउं नाला खणणु चाहींदुसि छो जो अॼु जंहिं स्टेज ते आहियां त उन्हनि जी बदौलत आहे। उस्ताद दाद सिंधी आहे, उस्ताद इमरान अलवी आहे, मुंहिंजो उस्ताद आहे। उन खां पोइ मुंहिंजी अंजुमन आहे, अंजुमन दस्ताए कमरे बनी हाशिम, जंहिंसां आउं गॾु पूरो असांजो जोड़ आहे जेको ग्रुप चऊं। त उन सां गॾोगॾु असीं हिते मुख़्तलिफ़ मजलिसुनि में, मातमी जुलूसनि में, उन खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि में वञो करे ही मालिकनि जो ज़िक्र करियूं था। त ही बदौलत मोहम्मद वाले मोहम्मद जो साइण ज़हरा जे बछड़नि जो पुरसो ॾियूं था। इंशाअल्लाह रब पाक असांखे ही जेको आहे सो क़बूलियत फरमाए। आमीन आमीन। जी, नोहा ख़ानी कॾहिं खां करणु शुरू कई आहे, कॾहिं खां पढ़णु शुरू कयो, कॾहिं खां शौक़ु थियो त नोहा ख़ानी कयां? बेसिकली बचपन खां वठी मूंखे नोहे ख़ानी जो ई शौक़ु आहे, नातुनि सां गॾोगॾु मनक़बतूं। अच्छा, तव्हांखे इहो ॿुधायां कि मतिलबु कि मुंहिंजो हर साल मुहर्रम में एल्बम्स ईंदा आहिनि जंहिंमें आउं काफ़ी नोहा पढ़ंदो आहियां, रिकॉर्ड कराईंदो आहियां मुख़्तलिफ़ स्टूडियो मां, पोइ उहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि रखंदो आहियां जेके IDs आहिनि उन्हनि ते। उन खां पोइ ही ज़िक्र आहे त आउं त सम्झां थो त हिन अज़ीम ज़िक्र खां हिन खां वधीक का इबादत ई नथा सम्झूं असीं। मुंहिंजो सॼो घराणो अल्हम्दुलिल्लाह इन सभु को तक़रीबन मोहम्मद वाले मोहम्मद सां जुड़ियल आहे, पर मुंहिंजी अमड़ जूं ख़ासि मूं ते दुआऊं आहिनि। उन्हनि जी दुआउनि जो नतीजो आहियां अॼु अल्हम्दुलिल्लाह जो अॼु आउं हिन स्टेज ते आहियां। तव्हांजे प्रोग्राम में माशाअल्लाह काफ़ी दफ़ा हाज़िरी थींदी आहे, रमज़ान हुजे, मुहर्रम हुजे। हा, सही पिया चओ, सही पिया चओ अली फैज़ान। मुहर्रम उल हराम जा प्रोग्राम्स हुजनि या माह रमज़ान जा प्रोग्राम्स हुजनि या जुमे जे ॾींहं ते ख़ुसूसी प्रोग्राम जॾहिं कंडक्ट कंदा आहियूं त अली फैज़ान, ज़वार अली फैज़ान खे ज़रूरु असां यादि कंदा आहियूं।
सो वधीक कुझु ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो। ऐं अव्हां पंहिंजी अमड़ जो ज़िक्र कयो, तव्हांजी अमड़ बि ॿुधंदी हूंदी। अम्मा खे ज़रूरु चवंदसि त तव्हांजी दुआउनि में असांखे बि यादि करे, दुआउनि जी त हमेशह घुर्ज हूंदी आहे। जी करबला जे उन्हनि शहीदनि खे सलाम पेश करियूं था। साईं काइम शाह मटियारी जो तमामु हिकिड़ो सीनियर शाइर ऐं अहले बैत हुयो, उनजो लिखियलु ई कलाम आहे, उहो जे साम्हूं पेश कयां थो। या शहीदे करबला, या शहीदे करबला, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। या शहीदे करबला, या शहीदे करबला, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। मोमिनन जा पेशवा, मोमिनन जा पेशवा, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। तू जिगर जाने नबी, तू जिगर जाने अली, तू जिगर जाने अली, तू इमामुल औलिया, तू इमामुल औलिया, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। तो बचायो दीन खे, तो वधायो दीन खे, तो वधायो दीन खे। सैयदे अब रे सखा, सैयदे अब रे सखा, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। तो पंहिंजो अकबर ॾिनो, तो पंहिंजो असगर ॾिनो, तो पंहिंजो असगर ॾिनो। सैयदे आलम सखा, सैयदे आलम पना, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। सजदो हक़ जो तो ॾिनो, मुस्तफ़ा बि थे रुनो, मुस्तफ़ा बि थे रुनो। अज़मतेरा बुलउला, अज़मतेरा बुलउला, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। तू अड़िन जो आसरो, तू इमामन जो इमाम, तू इमामन जो इमाम। प्यो कंदो का इमसना, प्यो कंदो का इमसना, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। या शहीदे करबला, या शहीदे करबला, तो मथे लख लख सलाम, करबला वारा इमाम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सर तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। ग़ाज़ी अब्बास अलैहिस्सलाम जिन जी वफ़ा ऐं शुजात बाबति मां चाहींदसि त तव्हां बयानु फ़रमायो। जनाब अब्बास, उन खां अॻु में हिकिड़ी नंढी हदीस मुक़द्दसा। जी बिस्मिल्लाह। कि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात मुक़द्दसा पंहिंजे घर में तशरीफ़ फरमा थिया।
जनाब उम्मे सलमा खे चयूं त मां पंहिंजे हुजरे में थो वञा ऐं मुंहिंजे हुजरे में कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾिजो, मूं ते वही इलाही थो अचे। थोरी देरि मस गुज़री, जनाब हुसैन कदम 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 अचनि पिया। हुकुम मुताबिक़ जनाब उम्मे सलमा चयो तव्हां अंदरि नथा वञी सघो। जनाब हुसैन जो जुमिलो आहे, छा मां हुसैन खे बि चा हू सरदार आहे, सभिनी लाइ मना आहे। अंदरि जो आवाज़ पहुती, अंदरां सरदार दो आलम जनाब उम्मे सलमा खे चयो, ऐं उम्मे सलमा मुंहिंजो हुकुम हुसैन लाइ नथी, इनखे जल्दी छॾ, सुभान अल्लाह, इनखे जल्दी छॾ। थोरी देरि गुज़री, जनाब हुसैन रहमतुल्लाह आलमीन जे सीने ते, ख़ातमुन नबीन जे सीने ते सुता पिया आहिनि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गिरे जो आवाज़ बुलंद थियो। गिरियो एतिरो हुयो जो कमरे खां ॿाहिरि आयो। जनाब उम्मे सलमा बेताब बणी, पाण खे संभाले न सघी, दकुल बाब कयईं, आवाज़ नहीं, ऐं सरदार तव्हांजे रोइण जो आवाज़ आहे, छा मूंखे इजाज़त आहे मां अंदरि अचां? जनाब उम्मे सलमा खे इजाज़त मिली, अंदरि वई, पुछई, ऐं सरदार तूं त रहमतुल्लाह आलमीन आहे, तूं त शफ़ीउल मुज़नबीन आहे, रोइण छा जो? तुंहिंजे सीने ते हुसैन बि त सुतो पियो आहे, हिते त कोई अहिड़ो माहौल बि कोन्हे, रोई छो थो? जनाब सरदार मोहम्मद मुस्तफ़ा फरमाए, ऐं उम्मे सलमा हाणे मूं ते वही इलाही आयो, उन वही इलाही मूंखे हुसैन जी उहे ॻाल्हियूं ॿुधायूं जेके करबला में हुसैन सां थियण वारियूं आहिनि। मुञो हूंदो, प्यासो हूंदो, पंहिंजी औलाद सां गॾु शहीद कयो वियो हूंदो। नतीजो इहो निकितो कि सभ खां पहिरियां काइनात में जेकॾहिं को ज़िक्र हुसैन करण वारो आहे उहो आहे मुहम्मद। माना हींअर जेको बि तव्हां ज़िक्र कयो था, जेको बि करे थो, उहो सुन्नत मुहम्मद मुस्तफ़ा आहे। ज़िक्र में को डंडी हणे थो उहो उनजो अमल आहे, पर ज़िक्र हुसैन जेको आहे उहो सुन्नत मुहम्मद मुस्तफ़ा आहे। सभ खां पहिरियां ॿुधण वारो बि मुहम्मद, अलाह सां ॿुधायसि। सभ खां पहिरियां ॿुधाइण वारो बि मुहम्मद, मुहम्मद मुस्तफ़ा ॿुधायो। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेकॾहिं ॿुधण वारी आहे त उहा जनाब उम्मे सलमा आहे। हालांकि उम्मे सलमा जेका आहे उहा अज़ीम बीबी, मतिलबु कबीले अहिड़े सां तालुक़ थी रखे जेके हुसैन जा दुश्मन, पोइ बि हुन जेको निभायो आहे मुहम्मद जे घर सां, कमाल कमाल लाज़वाल आहे, तारीख़ जो हिसो आहे। जनाब अब्बास काइनात जो उहो शहनशाह आहे, शहनशाह वफ़ा। उनखां अॻु में हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो तव्हांखे मां ॿुधायां, उनखां पोइ वक़्तु हेॾे अचो। मां जॾहिं ज़ियारात ते वियुसि, असां बाय एयर वियासीं ईरान, ईरान खां बाय एयर शाम, शाम खां पोइ असांजो बाय रोड वापसी थी। उते जेको सिस्टम आहे त माना बसुनि खे माना हिकिड़ो कोटा जो तेल मिलंदो आहे, कोटा खां वधीक बसूं उहे तेल न वठी सघंदियूं आहिनि, वठंदियूं आहिनि त पोइ आउटलेट हूंदा आहिनि नंढा नंढा, उन्हनि तां वठंदियूं आहिनि। पोइ उते ड्राइवर जेको आहे उन तेल खे सिंगे पियो, चए पियो हिन में मिक्सचर आहे। मुख़्तसिर कयां, हिकु अहिड़ी जॻह आख़िर में आई जिथे हुन ईअं सिंगियो त हुनखे लॻो त हीउ जेको आहे तेल ठीकु आहे, डीज़ल ठीकु आहे। पोइ आख़िरी हरबो जेको हुयो ड्राइवर, उन चई तूं कसम आहे अब्बास, तोखे अब्बास जो कसम आहे त सही आहे। हुन पाइप उछले छॾियो, चई वठे त वठ, हिन तेल में मिक्सचर आहे। बहरहाल उन ॻाल्हि ॾाढो मूंखे स्ट्राइक कयो। पोइ मां करबला में आयुसि, कुम्मे मुक़दसा में आयुसि करबला खां पोइ। त कुम्मे मुक़दसा में रिसर्चर हुयो, उहो शुक्र अलहमदिल्ला असांजो सिंधी, उनखां मां पुछो हीउ छा मसइलो आहे? चई हीउ शिया सुनी अक़ीदो न आहे, हीउ जनरल अरब अक़ीदो आहे। जो कहिड़ो अक़ीदो आहे? चई जनाब अब्बास मौला हुसैन सां एॾी वफ़ा कई, उमर इब्न साद ख़त खणी आयो जनाब अब्बास ॾे कि मां तुंहिंजे लाइ अमाननामो आंदो आहे, तूं हुसैन खे चए तोखे तुंहिंजे भाइरनि खे अमान आहे। ॿ दफ़ा तारीख़ में तब्बत यदा जो लफ़्ज़ आयो। हिकिड़ो दफ़ो उन वक़्तु जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं संदसि चाचो आयो, अल्लाह सुबानो तब्बत यदा अबी लहब, ऐं अबू लहब तुंहिंजा ॿई हथ भॼनि। ॿियो दफ़ो जनाब अब्बास करबला में जेको आहे इब्न साद ॾे मुंहुं करे चए तब्बत यदा तुंहिंजा ॿई हथ भॼनि। तूं चवे त मां हुसैन खे छॾे ॾियां, काइनात छॾे ॾींदुसि, हुसैन न छॾींदुसि। हा, हुसैन खे छॾे ॾियां, चई थी नथो सघे। चई उहो ॾींहुं हे ॾींहुं अरब बिलियंस जो कारोबार कंदा आहिनि, सिर्फ़ु अब्बास जो नालो खण त ॾेई छॾींदा आहिनि। त चई अरब अक़ीदो आहे, अहल सुन्नत ऐं अहल तशरीह सभिनीनि जो अक़ीदो आहे। त उहो अरब जेको आहे
चई उहो अक़ीदो टोड़णु न पियो चाहे, पंहिंजो बिज़नेस ख़तमु करणु चाहे पियो, पर जनाब अब्बास सां बेवफ़ाई न पियो करणु चाहे। सदाम हुसैन जो जंहिं महिल आख़िरी वक़्तु हुयो, उन बि पंहिंजनि सभिनीनि जर्नेल्स खे घुरायो। उहो सदाम जे हुसैन जे रोज़े ते गोलियूं हलायूं। हुसैन जे सॼे रोज़े जा टाइल्स वग़ैरह टुटी विया, उन 70-80 हज़ार माण्हू जन पनाह वरिती, उहे मारिया विया। उहो सदाम जनाब अब्बास जे रोज़े ते पंहिंजनि जर्नेल्स खे वठी वियो ऐं कसम वरितई त तव्हां बेवफ़ाई न। उहे मरंदा मरी विया, पंहिंजा घर ॾिनो, जिस्म ॾिनो, पर जनाब अब्बास सां पंहिंजी उहा अक़ीदत न टोड़ियो त अब्बास उहा शइ। ऐं अब्बास काइनात जो उहो शहज़ादो आहे जंहिंजा हथ टिनि मासूमनि चुमिया। विलादत बासादत थी आहे, अली हथ चुमिया अथसि, जनाब हसन हथ चुमिया अथसि, जनाब हुसैन हथ चुमिया अथसि। ऐं उहो शहज़ादो आहे जो माना जनाब हुसैन जो जेको झूलो आहे उहो जन्नत में जिब्राइल ईंदो अची झूलाईंदो, पर अब्बास उहो काइनात जो शहनशाह आहे, साहिब वफ़ा आहे, उनजो झूलो ख़ुदि हुसैन झूलाईंदो, उनजे झूले खे पियो जलाईंदो। ऐं जनाब अब्बास जेसिताईं हुसैन सां गॾु, हुसैन जे लाइ हिकिड़ी ठोरस हुई। ऐं बीबियूं चवंदियूं, यानी जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सभिनीनि बीबियुनि खे चयो त मां तव्हांजे पर्दे जी, तव्हांजी हिफ़ाज़त जी दामिन आहियां। अब्बास जो गॾुसि ऐं जंहिं महिल उतां हलनि पियूं काफ़िले में, ऐं वलवलो इहो हुयो जंहिंजो माना ईअं जहिड़ो शाही लश्कर पियो वञे, बादशाहनि जो लश्कर पियो वञे, छो जो अब्बास गॾु। अब्बास उहो शुजा इंसानु हो, उन जे साम्हूं केरु अची कोन सघंदो। ऐं जनाब अब्बास जो जेको कद हुयो तमामु वॾो हो, जॾहिं ज़ुलजना ते घोड़े ते सवार थींदा त उनजा गोॾा मुक़दसा घोड़े जे कननि खे लॻंदा। ऐं वफ़ा ऐं ओबीडेंसी जो अंदाज़ इहो हुयो जो जेको हुसैन चवे त हिते रुक त उते रुकजी वञे। करबला में आयो त जनाब हुसैन खां इजाज़त घुरी, ऐं यब्ने रसूल अल्लाह, ऐं असांजा सरदार मूंखे इजाज़त ॾे। हिननि जी इहा मजाल जो असांजे हरम मुतहरा मुहम्मद जे हरम जे ॿाहिरि घोड़ा पिया टुकाइनि। जनाब हुसैन चयोसि अब्बास तोखे वॾी जंग लॾियां, रुकजी वञ। उहो अब्बास जॾहिं ॿारनि में अल अतश जो आवाज़ आयो न, अंदरि वियो रोई पियो। सकीना खे चई सकीना मूंखे तूं इजाज़त वठी ॾे त मां तोखे पाणी आणे ॾियां। जनाब सकीना खे वठी आयो आहे, जनाब हुसैन जी अखि में अश्क आहिनि। जी अब्बास सिफ़ारिश वठी आयो त कहिड़ी वठी, तूं सकीना खे वठी आयो आहे। अब्बास सोचे छॾ, तोखां पोइ केरु हूंदो जेको असांजे हरम मुतहरा जी हिफ़ाज़त कंदो, तोखां पोइ केरु हूंदो जेको अस्कर जी हिफ़ाज़त कंदो, मां हुसैन खे केरु सुवार कंदो। बहरहाल जनाब अब्बास मशकूं कयूं आहिनि, अलम अब्बास साण तम साजिर बि रिक्वेस्ट कयमि त अॼु बि सुन्नी शिया अक़ीदो आहे त जंहिं घर ते अलम लॻंदो आहे न उन घर ते मुसीबत न ईंदी आहे। सुभान अल्लाह, ही आम अक़ीदो न आहे, ही हुसैन जी छॾियल सुन्नत आहे। ऐं हुसैन काइनात जो सरदार आहे, शीयनि जो न आहे, न को सुन्नियुनि जो आहे, हुसैन त सभिनीनि जो आहे। हा, त उहो अलम अब्बास जनाब उहो अलम खयो अथई, मशकूं खयूं अथई, दुलजना ते सुवार थियो आहे। हज़ारनि जी तइदाद में फ़ौज जेका फिरी थी अचे, फर्ज़ंदे अली आहे, उहे जोहर अथसि, उन्हनि सभिनीनि खे कटींदो मारींदो, फरात ते पहुचे थो पियो। मासूम नंढा ॿार आहिनि, कूज़ा हथनि में अथनि, नज़र अलम में अथनि, त इहो कहमल थो अलम वारो वापसि। ऐं अलम वारो अब्बास वरी आहे मुहम्मद जा नंढड़ा बचड़ा ॿाकारनि था पिया, अलम में नज़र अथनि। जनाब अब्बास घोड़े खे चई पाणी पी, घोड़े पंहिंजो कदम मथे कयो, चई मुहम्मद जा बचड़ा प्यासा हुजनि, हुसैन जा बचड़ा प्यासा हुजनि, मां पाणी पिया पंहिंजी ॿोली में। घोड़े ॻाल्हायो आहे। जनाब अब्बास पाण पंहिंजे तिरनि ते पाणी खयो अथई। ॿ रवायतूं, हिकिड़ी रवायत इहा जीअं जो पाणी खई त सकीना जी शक्ल नज़र आहे, चई सकीना प्यासी हुजे ऐं अब्बास पाणी पीए। मुख़्तसिरनि जनाब अब्बास जी शुजात एॾो शुजा आहे, जेकॾहिं मां एतमाद सां थो चवां हुसैन हुनखे इहा इजाज़त ॾे हा त तूं वञी जंग कर, पाणी भरण जी सिर्फ़ु इजाज़त। अब्बास वञे थो न त पाणी भरे अचिजांइ, त कंहिं बि लश्कर यज़ीद मां हिकिड़ो फ़ौजी बि न बचे हा। फर्ज़ंदे अली आहे, हाशमी सरदार आहे, ऐं हुनजी जुरत, हुनजी इस्तक़ामत, हुनजी शुजात, हुनजी दयानत, हुनजी हुसैन सां वफ़ा
अॼु बि बेमिसाल आहे, अॼु बि असां चवंदा आहियूं साहिब बेमिसाल आहे। बेशक बेशक। अच्छा, ॾिसो इन अहिड़ियुनि शख़्सियतुनि जा करामात, सभु करामात आश्कार न थींदा आहिनि। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी शख़्सियत जा कुझु करामात जिन जो ज़िक्र करणु चाहियो। मौला हुसैन कायनात जो लीडर आहे, ठीकु आहे। सोशल लीडर आहे, पॉलिटिकल लीडर आहे, स्पिरिचुअल लीडर आहे, वॉर लीडर आहे, जेके बि इंसान खे लीडरशिप खपंदियूं आहिनि उहे सभु आहिनि। मौला हुसैन अलैहिस्सलाम जो वॾो मौजज़ो जेको आहे उहो इहो आहे कि हुन इंसान खे मोटिवेशनल दर्स ॾिनो कि जेके आहियो तव्हां पाण आहियो ऐं मां हुसैन आहियां ऐं हुसैन काइनात जो मज़बूत तरीन इंसानु हो। तव्हां कीअं पुछंदव कीअं, ॾिसो न अॼुकल्ह बि जेके गादियूं आहिनि, पीर साहिब पागारे जी गादी आहे या जेका बि आहे, उहो गादी ते जेको वेहे थो उहो मज़बूत आहे। हुसैन त अनचैलेंज लीडर हुयो, अनचैलेंज गद्दी नशीन हो, मुहम्मद मुस्तफ़ा जो, अली मुर्तज़ा जो, अनचैलेंज। जेकॾहिं चुप करे वेही रहिया, हा चुप करे वेही रहिया त सभु बादशाह अचनि हा हुसैन दुआ कर, सोन बि छॾिना, चांदी बि छॾिना, नौकर बि छॾिना, मिल्कियत बि छॾ, पर हुसैन मोटिवेशन ॾिनी। हुनजो माना वॾो जेको मौजज़ो आहे, मोटिवेशन ॾिनी, न ऐं इंसान तूं पाण अहम आहे ऐं तूं पाण पंहिंजे लाइ कुझु कर। मां हुसैन थी करे, बनु हाशिम जो सरदार थी करे, मुहम्मद जो फर्ज़ंद थी करे, ऐं हुसैन काइनात जो उहो माना हिकिड़ो एजाज़ ऐं मौजज़े वारो इंसानु आहे। जेकॾहिं हुनखे असहाबा जी लिस्ट मां कढिजे त रिसर्चर चवंदा जॾहिं हुसैन जो नालो असहाबा जी लिस्ट में न आहे त ख़ुदा ॼाणे अलाए केतिरा असहाब न हूंदा। अहल बैत मां नालो कढोसि उहा इनकम्पलीट थी वेंदी, इमामनि मां नालो कढोसि उहा इनकम्पलीट थी वेंदी। हुर्रियत जे लीडरनि मां, क़याम पज़ीर लीडरनि मां हिन जो नालो कढियो। जॾहिं चई क़याम करण वारा लीडरनि में हुसैन जो नालो न आहे, मोटिवेशनल लीडर्स मां जेकॾहिं हुसैन जो नालो न आहे त इहा लिस्ट इनकम्पलीट आहे। हुसैन त उहो आहे कि जेकॾहिं का बि शइ तव्हां परखणु चाहियो उन मां हुसैन जो नालो कढो त उहा इनकम्पलीट थी वञे। जेतिरो बि करामात ते ॻाल्हाइजे, जेतिरो बि ॿुधिजे, मां वरी बि चवंदमि, ॿीहर बि चवंदमि ऐं बार बार मां इहा ॻाल्हि चवंदमि त उहो घटि आहे। इन्हनि शख़्सियतुनि ते जेतिरो डिस्कशन कजे घटि आहे, जेतिरो लाभ हासिलु कजे उहो घटि आहे। वक़्त जूं घणियूं मूंखे इजाज़त न पियूं ॾियनि, न त मुंहिंजी हक़ीक़त में दिलि न पई चवे त असां जेको आहे स्टॉप करियूं। सुभाणे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। मां चाहींदसि त सुभाणे जे प्रोग्राम में बि अव्हां मौजूदु हुजो, अव्हां बि मौजूदु हुजो त असां जेको आहे सो ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघूं। नाज़रीन, अॼु ॾींदव इजाज़त ऐं हिन पूरे प्रोग्राम सां सोना यूरिया जो भरपूर साथ मौजूदु रहियो। इंशाअल्लाह सुभाणे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम अव्हां ताईं खणी ईंदासीं। तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। ऐं अॼु जो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते पाण जॾहिं इबादत में मौजूदु आहियूं त दिलि सां पाण दुआऊं घुरंदा आहियूं। उन दुआउनि में ज़रूरु असांखे यादि कजो। अल्लाह निगहबान। बेशक।